इस्लामाबाद पाकिस्तानी पासपोर्ट से शहरी 32 मुल्कनि में वीज़ा जी फ्री सहूलत हासिल कर सघंदा। बैनुल पासपोर्ट इंडेक्स तरफ़ां साल 2025 जी रैंकिंग जारी कई वई आहे। इन रैंकिंग में पाकिस्तानी पासपोर्ट 13 दर्जा बहितरीअ सां 11वीं पोज़ीशन हासिल कर वरिती आहे। आख़िरकार पाकिस्तानी पासपोर्ट लाॻीतो तरक़ी खां पोइ टॉप 100 पासपोर्ट्स में शामिल थी वियो आहे। पाकिस्तानी पासपोर्ट ते हाणे केतिरनि मुल्कनि में वीज़ा फ्री या वीज़ा ऑन अराइवल सहूलत मौजूद है, जैसा आलमी सफ़र काफ़ी आसान थी वियो है। पाकिस्तानी पासपोर्ट से शहरी 32 मुल्कनि में वीज़ा फ्री सहूलत हासिल कर सघंदा। DG पासपोर्ट रैंकिंग में बेहतरी ते क़ौम खे मुबारकबाद ॾिनी आहे। हुन चवणु हुयो त पाकिस्तानी पासपोर्ट में जदीद सिक्योरिटी फीचर मुतारिफ़ कराया विया आहिनि। DG पासपोर्ट चयो त पासपोर्ट्स होल्डर्स जे लाइ जल्द समूरनि एयरपोर्ट्स ते गेट्स जी सहूलत मौजूद हूंदी। पासपोर्ट ठहिराइण लाइ ईंदड़नि खे जदीद सहूलतुनि जे तहत वक़्त ते डील कयो पियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।